नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं गड़ीखेरो जे बुखारी प्राइमरी स्कूल में, जिते ही सिंध जा जो है रिटायर मुलाज़मीन ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनुलन फंड हासिल करण लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। संदन मुतालबो आहे त उन्हनि खे जो है ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनुलन फंड ॾिनो वञे, जेका संदन सां सख़्तु नाइंसाफ़ी आहे। इन सिलसिले में अचो त थियल साणनि ॻाल्हि ॿोल तव्हां सां पेश कयूं था। हिक बात टेलीविज़न वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शामिल थिया आहियो ऐं असांजो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदो इंशाअल्लाह। असांजे एहतजाज जो मक़सदु इहो आहे त असांखे ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्युअल फंड ॾिनो वञे। असांजी जवानीअ में इहे पैसा सरकार असांखूं 5-5 रुपया करे 50-50 रुपया करे कटे थी, पहिरें ग्रेड खां वठी 22 ग्रेड ताईं। बेन्युअल फंड भी ग्रुप इंश्योरेंस भी उहे गवर्नमेंट जो हिकिड़ो शेड्यूल भी मुक़ररु आहे, पर सिर्फ़ु फौत थियण वारनि खे ॾियनि था, बाक़ी जेके रिटायर थियनि था उन्हनि खे कोन पिया ॾियनि। ऐं असांजो इहो मुतालबो आहे त असांखे इहे सभु असांजे जीअरे ॾियो। ग्रुप इंश्योरेंस भी असांखे जीअरे ॾियो ऐं बेन्युअल फंड भी असांखे जीअरे ॾियो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त सभिनी मुलाज़िमनि खे जॾहिं हू रिटायर थियनि था त उन्हनि खे गॾाए करे पंहिंजो पैसा ॾियो। उन खां पोइ उन तहत बलोचिस्तान असेंबली पंहिंजे सभिनी मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस जारी करे छॾियो आहे। उन सां गॾोगॾु बेन्युअल फंड जे लाइ उन्हनि हिकिड़ो लेटर इशू कयो आहे, जेको इहे असांजे हथ में आहे। नोटिफिकेशन उन्हनि शुरू कयो आहे त बाबा इहो बि मुलाज़िमनि सां कटियूं था ऐं मुलाज़िमनि खे असां वापसि कयूं। ऐं सिंध गवर्नमेंट असांखे हिन वक़्त ताईं न ग्रुप इंश्योरेंस ॾिए पई, न बेन्युअल फंड लाइ को गौर करे थी। असां सरकार खे, वज़ीर आला खे, गवर्नमेंट ऑफ सिंध खे अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं त असांजी मुदबाना गुज़ारिश ते अमल कंदे असांखे ग्रुप इंश्योरेंस भी ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु असांखे बेन्युअल फंड भी ॾिनो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजी हीअ गॾिजाणी उनजो असुलु मक़सदु इहो ई आहे, असीं पंहिंजे हक़नि लाइ। हाणे हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, असां रिटायर मुलाज़िम जन हेॾी सारी ज़िंदगी ॾिनी, ख़िदमत कई, ऐं हिन उमिरि में बि असां इहे बैनर हथ में खणी रुलंदा था वठूं पिया। मां त ईअं चवंदुसि अहिड़ी बेहिस हुकूमत इहा सिंध हुकूमत, मां मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां हुनजी मज़म्मत कयां। तंहिं करे असांजो मुतालबो इहो ई आहे त असां रिटायर मुलाज़िमनि जा जेके बि हुक़ूक़ आहिनि, मां चंद हिकु ॿिनि जो नालो न वठंदुसि, बल्कि जेके बि असांजा हुक़ूक़ आहिनि असांखे फ़ौरन ॾिना वञनि। असां ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्युअल फंड खां मारूम आहियूं। 3 सूबा खणी चुका आहिनि त असां बि सिंध जो सूबो बि असांजो पाकिस्तान में आहे, पर असांखे नज़रअंदाज़ कयो वियो। हाणे इंशाअल्लाह असां पंहिंजो ॿाहिरि निकिरी आया आहियूं पंहिंजे बुनियादी हुक़ूक़ जे लाइ। हाणे असांखे हिकु ग्रुप इंश्योरेंस जेका कटौती कई वञे पई असांजे पघार मां, ऐं बेन्युअल फंड ॾिनो वञे। असां पुरज़ोर अपील कयूं था पंहिंजो ज़िलई हुकूमत खे, उन खां वठी वज़ीर आला ताईं, पर पूरे पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे बि इहो असांजो मौदबाना दरख़्वास्त आहे, अपील आहे त हीअ असांजो पैगाम असांजा दोस्त मीडिया वारा उन्हनि खे पहुचाइनि त जेके रिटायर मुलाज़िमीन आहिनि उन्हनि जो बि हक़ आहे त उन्हनि खां जेका कटौती थियल आहे उन्हनि खे उन्हनि जी कटौती वापसि ॾिनो वञे, उन्हनि जो हक़। बेन्युअल फंड ग्रुप इंश्योरेंस जे लाइ हुकूमत पाकिस्तान खे असांखे महिरबानी करे असांखे जल्दी ॾिनो वञे। असांजो हाल छा आहे, मॉल ते आहियूं, न जूअर जो अटो आहे, असां उन शादी जा ग़मी जाऊं, अञा बि असांखे न मिले पोइ पोइ खे मिलंदो अलाए न मिलंदो। असां हूंदे असांखे नथो मिले, बाद में छा मिलंदो। ही हुया असांजे जेको आहे ऑल रिटायर्ड मुलाज़िम वेलफेयर एसोसिएशन जा अॻुवान, जन जो इहो मुतालबो कयो आहे त असांखे जेको आहे रिटायर थियण खां पोइ जॾहिं त असांखां बेन्युअल फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस जी मद में पैसा कटिया वञनि था, त हीअ किथां जो इंसाफ़ आहे जो असांखे जेको आहे रिटायर थियण खां पोइ उहो हक़ असांजो असांखे नथो ॾिनो वञे, जेके हीअ सिंध हुकूमत जी इहो सरासर जेको आहे नाइंसाफ़ी सम्झंदे मुतालबो करे रहिया हुआ त संदन खे जेको आहे रिटायर थींदड़ मुलाज़िमनि खे ऐं रिटायर थी वियल मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्युअल फंड जेको आहे ॾिनो वञे। छा लाइ जो इहो हुननि जो बुनियादी हक़ आहे। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ीखेरो।